अंबियाए वल मुरसलीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मसलुल्लज़ीना युनफ़िक़ूना अमवालहुम फ़ी सबीलिल्लाहि कमसलि हब्बा अम्बतत मिन्हु सबअ सनाबिल फ़ी कुल्लि सुन्बुलतिन मिअतु हब्बा वल्लाहु युज़ाइफ़ु लिमन यशाअ वल्लाहु वासिउन अलीम। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वस्सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शानि हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनु सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यदना मुहम्मद व बारिक व सल्लम अलैहि। वखरत ढेरों ढेर वणजारा वेसिला कल विहाय वस कयो वखर वॾी अवेरा पर कनी घुमदे सैर वखर विकामी वयो। पर जे पोखिणी तित पोखिन तवी दई मुंद चढ़ी पाणी थी दुई पोएरो सुकी थी दई सोगे जिथे लुणंदो सारो लोक उत सिकंदे हिकिड़े संगला। मुझे निहायती वाजिबुल एहतराम बिछड़ो मान वारो मोहब्बत वारो वॾड़ा भी आहियो नौजवान भी आहियो नंढड़ा भी विच में मौजूद आहिनि। भालारी बरकतुन वारी महफ़िल जंहिंजी निस्बत पीरनि जे पीर दिलबर दस्तगीर जे यारी सां। सुभान अल्लाह। दुनिया जो निज़ाम शादी कयूं त
तब तजवीज़ करे जिन सा परतलतन के दावत ॾींदा से। सुभान अल्लाह। बत्ती न कर मां सफा में न या हेडो थी वे सोलो या हेडो थी उन में चूंड कंदा हो जैसा परतलत के सॾु ॾिबो जैसा न हूंदा से भत वारो तअल्लुक़ कोन्हे उनखे दावत कोन ॾिबी चाहे ॻोठ जो हुजे का खैरात पंहिंजी ज़ाती कबी उन में भी चूंड करे सॾु उनखे ॾिबो जिन सां सॾ वारो दग लेकिन हिकिड़ी खैरात अहिड़ी आहे जंहिंमें चूंड न कंदा हूं बिरादर आहे या न तअल्लुक़ आहे या न जर्नल सॾु कंदा वॾा पंहिंजा हो परावा हो सभु अचो सुभान अल्लाह। ऐलान थींदो सभिनि जे लाइ अदा टाइम मुक़ररु अथव फलाणे ॾींहुं या फलाणी राति ते हे भलारी कचहरी आहे हिते रिश्ते भत बिरादर जी ॻाल्हि कोन्हे सभु अचो सुभान अल्लाह। पोइ ऐलान त थी वियो सभ जो ऐलान सभ जो थियो लेकिन मूं त ईअं चवंदो त हिन लाइ बि चूंड थींदी अथव अदाओ ॼणो फ़क़ीरो हिन लाइ बि चूंड थींदी आहे पंहिंजे खैरात या शादीअ जे लाइ या तुहर वारे भत जे लाइ चूंड तो असां कंदा हो लेकिन हिन कचहरीअ जो ऐलान त जर्नल कयोसीं चूंड जहाननि जो ख़ालिक मालिक रब कंदो आहे सुभान अल्लाह। अञा बि थकल सुभान अल्लाह सुभान अल्लाह। असुल असगर से हेर थी वई आहे जेसी ताईं मथां वारो न चवंदो तेसी असां बि न चवंदासीं सुभान पर अल्लाह। दाव ॼणो हिकु अर्ज़ु कयाव क़िस्मत जो मेलो थो पंहिंजे ॻोठ में थिए असांजी अच वञ क़िस्मत जी आहे हूअं त महफ़िलियूं हलनि थियूं जेका न सुभान अल्लाह इंसान चवण खां बिना पंहिंजे मुहबत सां चवंदो आहे सुभान अल्लाह। काई बि भली शइ ॾिठे त बि सुभान अल्लाह चए त रब जी कुदरत आहे सुभान अल्लाह। काई भी भली शइ ॿुधी सुभान अल्लाह चयईं उन जो अजर वधीक आहे हिकिड़ी हदीस पाक अर्ज़ करे वञा अल्लाह जो नबी हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम तख़्त ते परवाज़ कंदो पियो वियो हेठि को मिस्कीन गरीब हो ॿनीअ में ढगनि सां हर पे का थे अल्लाह जे नबीअ जे तख़्त ते जो नज़र पियसि हर काहींदे चई सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम हवा के आर्डर कयो हवा तख़्त खे ला तख़्त लथो अल्लाह जो नबी तख़्त तां लथो ख़ल्क़ जे का गॾु 4000 माण्हू उहे बि लही पिया सिधो न गरीब कुड़मीअ ॾे हर वारे जी बि नज़र पई अल्लाह जो नबी थो अचे ढगनि खे बीहारे रसो छिके हर सां ॿधी अॻिते रवानो थियो त नबी थो अचे मां बि कुझु क़दम खणी इस्तक़बाल में वञा अञा जीअं जो मुलाक़ात थी अरे के अल्लाह जा नबी प्यारा सुलेमान वॾी महिरबानी कयो जो मूंखे दीदार बि करायो त भाकुर बि पातो अथव सुभान अल्लाह। अदा तव्हां असां त कामिलनि खे मञण वारा आहियूं न सुभान अल्लाह। दावत ॾेई घुराईंदा आहियूं त बि मुर्शिदनि तां घोर वेंदा सुभान अल्लाह। पर अदा जेकॾहिं दावत खां बग़ैर जो मुर्शिद कखनि में कही अचे केॾी न ख़ुशी थींदी हिन मिस्कीन ॾे जो अल्लाह जो नबी वधी आहे त ख़ुशीअ में झूमे पियो मूं ते करम थियो आहे अॻिते वधी अची मिलियो से वॾी महिरबानी दीदार बि थी वियो भाकुर बि मिली वियो हथ चुमण जो मौक़ो बि मिली वियो करम कयो अथव ख़ुशीअ में मापे ई कोन पियो शुक्राना पियो करे अल्लाह जे नबीअ फरमाए कुड़मी मां तोखे दीदार कराइण न तोखां कुझु वठण आयो हां तोखे कुझु ॾियण आयो आहे सुभान अल्लाह। गरीब हैरान थी वियो अर्ज़ के अल्लाह जा नबी अवां हिकिड़े पासे रब जा नबी हो ॿिए पासे रूह ज़मीन जा बादशाह आहियो मां त मिस्कीन आहियां ढगनि जी जोड़ी आहे का ढगी आहे ॿ ढगियूं आहिनि का ॿकरी आहे मिस्कीन आहियां मूंखां छा ख़रीद कंदो
हजरत सुलेमान अलैहिस्सलाम फरमायो गरीब है तो खान ढगा न वठंदुसि, बकरियूं खरीद न कंदुसि, ज़मीन जो जिरेब खरीद न कंदुसि, अन्न या का ॿी शइ खरीद न कंदुसि, साहिबा की छा खरीद कंदो? हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम फरमायो कुर्मी हाणे हाणे जेको मुंहिंजो तख़्त ॾिसी सुभान अल्लाह चए थी इन जो सवाबु ॾे त अधु बादशाही थो ॼाए। सुभान अल्लाह। पंहिंजे दिलि ते हथ हणूं, अहिड़ो जो सौदो मिले त हिकिड़ी निमाज़ जो सवाबु ॾे त हेॾा पैसा ॾियाए ॾींदासीं नी बाबा? सच ॿुधाइजो, ॾींदासीं? सौदो त कंदासीं, खणी हे फ़क़ीर लठ वारो न करे, ॿिया त कंदासीं त हेॾी दुनिया मिली वेंदी, वरी पढ़ी वठंदासीं, भला रोज़ो ॾे त तोखे ही शइ ॾींदासीं, छो त ज़माने में हलूं पिया फ़क़ीर ॿुधूं था, अहिड़ा आहिनि जेके ॿिनि टकनि ते रोज़ो बि विकिणनि था बीठा। कुर्बान अदा हिकु कुर्मी हो, इन ख़्याल वारो अल्लाह जे नबी चयो इन सुभान अल्लाह जो सवाब ॾे अधु बादशाही ॾियाए, इहे सम्झो रूह ज़मीन जे अधु बादशाहीअ जो मिले पियो। फ़क़ीर उन गरीब मथे ॾिसी करे अर्ज़ड़ो कयो अल्लाह जा नबी इन सौदे में कस आहे, सुभान अल्लाह। इन सौदे में कस आहे, नफ़ो कोन्हे। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम फरमायो गरीब कीअं कस थी? साईं लॻे थो जेको तख़्त तां लही मोॾे हेॾे आया हो, सवाब वठण आया हो, इन मां पक लॻे थी अधु बादशाही घटि आहे, सुभान अल्लाह जो सवाब अञा वधीक खटाईंदो। तंहिंजे करे से आयो महिरबानी के दीदार कंहिंमें मिलियासीं, बाक़ी जे सौदो कोन कंदोमांव। अदा इहो अथव दिलि जे दर्द वारी सुभान अल्लाह जो अॼु ॿिए जे चवण ते मया रख चवंदो मता साईं नालो खणे, उहा जुदारी शइ आहे, पर अदा जे करे पाण भली ॻाल्हि ॿुधी सुभान अल्लाह चवंदासीं ओॾे त लिखिजी वेंदो न। सुभान अल्लाह। अबो अर्ज़ पे कयो हिन कचहरीअ लाइ बि चूंड थींदी आहे, कीअं थींदी? ऐलान तो थो सॼे ॻोठ ओड़े पारे जे लाइ, पर अदा ईंदो उहो जंहिंखे रब चूंडींदो, दिलि में शिक पैदा थींदी त ॿाहिरि वेही छा कंदुमि, अॼु मां बि वञा, अॼु मां बि वञी वठी अचां। अदा हिन जाइ ते ख़ैरात कहिड़ी मिलंदी आहे? कुर्बान अदा हिकिड़ो मिसाल वांजे ख़िदमत में अर्ज़ु कयां, अॼु हिते वेठा हो को ॿाहिरों अचे, साईं फलाणे अमीर चयो आहे, फलाणे मिनिस्टर चयो आहे, पंहिंजे ॻोठ में ऐलान कजो त सुभाणे खोड़नि में हुकूमत जे तरफ़ां ही शइ विरहाई वेंदी। पोइ छा कंदासीं? सुबुह जो सवेर चवंदासीं अॼु गाह खे छॾ इहो त वठी अचूं, इहो थींदो न बाबा? खोड़नि जे लाइ ऐलान थिए या गंबट लाइ, पर अदा मां त ईअं चवंदो जेकॾहिं ऐलान थींदो ख़ैर पुर ज़िले में थो हलेव त बि चवंदासीं पहिरियों वञी कतार में बीहो, मता नंबर कटिजी वञे, मता देर थी वञे उन शइ खां रहिजी वञो। पोइ अदा इन्हनि वारे ऐलाननि ते कॾहिं मिले कॾहिं अधु थाबा खाई अचूं पिया, पर कुर्बान जंहिं जॻह जे लाइ सचनि जो सरदार नबीअनि जो पगदार मिठड़ो मोहम्मद करीम ऐलान करे, अल्लाह जो हबीब ऐलान करे, ओ मुंहिंजा उम्मती ऐलान माथो करे ॿुधायां, जॻह माथो ॾिसां, टाइम माथो ॾिसां, उम्मती अचण कमु तुंहिंजो आहे, वंड मिलंदी। पोइ अदा असां परावन ऐलान में आयासीं, उन गैरनि जे ऐलान ते ध्यानु ॾिनोसीं, वधी वञूं पिया, पोइ मिले पियो पूरी बि कोन्हे, पिरीअ जे ऐलान ॾे ॾिठोसीं ई कोन। पोइ पिरीअ ऐलान कयो मुंहिंजा उम्मती इज़ा मर्रू बिरियाज़िल जन्नत फरतऊ, ओ गुलामो जॾहिं जन्नत जे बाग जो ऐलान ॿुधो त परे न वञिजो, बाग में अंदरि अचिजो। गुलाम अर्ज़ कयो आका इहो जन्नत जो बाग किथे आहे? जन्नत त इंत सिदरतुल मुंतहा इंतहा जन्नतुल मावा, वो त सते आसमान खां मथे सिदरतुल मुंतहा वटा, ये कहिड़ी जन्नत आहे? मुंहिंजा पीरी फरमाईंदा गुलाम जिथे रब जो ज़िक्र हले, मूं मदीने वारे जी तारीफ़ हले, दीन जूं ॻाल्हियूं हलनि, इहा कचहरी जन्नत जे बागनि मां हिकिड़ो बाग आहे, जेको ईंदो तंहिंखे ख़ैरात मिली वेंदी। अन्या नौजवानो दिलि चवे थी हिकु हदीस ॿुधाए मौज़ूअ ते पोइ ईंदुसि। हीअ जेका न कचहरी थी हले, अदा यार मोहम्मद अॼु तूं बि ॿुध जाए, पोइ हिन कलोड़े खे मां इलाज कंदुमि। हीअ जेका दीन जी कचहरी आहे, इनखे आम ख़सीस न ॼाणिजो,
अदा जे करे न हीअ दीन जी कचहरी क़बूल थी पवे त टे फ़ाइदा अथसि। सुभान अल्लाह। ऐं कोई भी इंसान आहे भले झूंडड़नि खां पुछो अवां नौजवान बि ॾिसो कोई भी अमल कंदा हो उम्मीद हूंदी आहे त रब क़बूल कंदो। सुभान अल्लाह। गारंटी त न हूंदी आहे नमाज़ पढ़ूं पिया उम्मीद आहे रब क़बूल कंदो, रोज़ो रखूं पिया उम्मीद आहे रब क़बूल कंदो, केड़ो भी अमल कयूं पिया उम्मीद आहे रब क़बूल कंदो। पोइ अदा हीअ कचहरी बि यारीअ जी सजायूं था, डेगियूं पचायूं था, उम्मीद आहे रब क़बूल कंदो। सुभान अल्लाह। तो मुझा महबूब रहमत वारा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था गुलामो जेकॾहिं न इहा दीन जी कचहरी तव्हांजी कलाक या ॿिनि जी आहे जेकॾहिं क़बूल थी पवे त 1000 रकातुनि नफ़िल जो सवाब घटि आहे, हीअ कचहरी अञा मथे अथव। सुभान अल्लाह। 1000 रकातूं नफ़िल घटि हीअ कचहरी मथे आहे। महबूब जे उम्मतीअ जूं बरकातूं नफ़िल उन जो मक़ाम केतिरो आहे, उन्हनि जो दर्जो रब वटि केतिरो आहे। ॿ हदीसूं अर्ज़ कयां, हज़रत मूसा कलीमुल्लाह, हज़रत ईसा रूहुल्लाह पहाड़नि मां पंधु कंदो पिए आयो, वाट में जबलनि में ॾिठे हिकु जबल ॾाढो सुहिणो आहे, ॾाढो हसीन आहे। हिन पत्थर खे ॾिसी अर्ज़ कई मौला ही पत्थर ॾाढो भलो आहे। रब्बुल आलमीन फरमाए प्यारा ईसा पत्थर त भलो आहे पर इन में अंदर अञा वॾी निशानी आहे। सुभान अल्लाह। मौला पो दीदार करा, मौला पे न पत्थर खे खोल त मां दीदार कयां। अञा अर्ज़ थियो पत्थर जो खुली पियो, छा नज़र करे पत्थर जे अंदर इंसान आहे, हवा जो ज़रियो बि कोन्हे, दरी बि कोन्हे, का ताज़ा अंगूर बि पिया अथसि त खीर बि पियो अथसि। सुभान अल्लाह। ताज़ा अंगूर खीर भी अंदर पियो आहे। हेॾा ईसा रूहुल्लाह वेझो थी उन पत्थर वारे सां ॻाल्हायो। ओ पत्थर में रहण वारा घणो टाइम गुज़री वियो थी। पत्थर वारे जो अल्लाह जा नबी हिन पत्थर में 400 साल गुज़रिया आहिनि। सुभान अल्लाह। छा कंदो ही 400 साल इबादत में गुज़रिया आहिनि। छा खाईंदो ही अल्लाह जा नबी। बुख लॻंदी आहे त अंगूर ताज़ा मिलंदा आहिनि, उन लॻंदी आहे खीर मिठो मिलंदो आहे। हिते 400 साल गुज़री विया थी। मथे अर्ज़ कई मुंहिंजा मौला हिन 400 साल कंहिंजो ॿुधो कोन, कंहिंसां ॿी शइ ॻाल्हाई कोन, 8 ई पर तुंहिंजे इबादत में आहे, एतिरो सवाब कंहिंखे ॾींदे या कोन। मथां आवाज़ आयो प्यारा रूहुल्लाह हिन 400 साल लिकी इबादत कई मुझे रहमत वारे नबी जो उम्मती या कदर वारी रात में या बारात वारी रात में या मीलाद वारी रात में या मेराज वारी रात में या जुम्मे जे रात में बरकातूं नफ़िल सेकंडनि वारियूं पढ़ंदो हिन जे सवाब खे उहे मारे वेंदियूं। हिन जे सवाब खां उहे अञा वधी वेंदियूं। कुर्बान अदा हो पड़े 400 साल इबादत करे हेॾा महबूब जो उम्मती बरकातूं नफ़िल पढ़े। अञा हदीस पाक में मिले पियो हज़रत जिब्रील अमीन रब जे बारगाह में अर्ज़ कयो मौला पी त बंदगी कयां पियो, तस्बीह भी पढ़ां पियो, तहलील भी कयां पियो, तुंहिंजी पाकाई भी बयान कयां पियो, नबीअनि ॾे भी वञां पियो, लेकिन मौला अॼु दिलि थी घुरे मोकल ॾे त बरकातूं नफ़िल पढ़ा। सुभान अल्लाह। जिब्रील केतिरियूं पढ़ंदे मौला अहिड़ियूं बरकातूं पढ़ा जो 4000 साल हिकिड़ी रकात जो क़याम कयां, 4000 साल रुकू कयां, 4000 साल हिकु सजदो कयां, 4000 साल जो ॿियो सजदो कयां। मौला उन खां बाद वरी ॿी रकात भी ईअं पढ़ा, इहे थिया 32000 साल। मौला उन खां बाद अतयात वारो क़ाइदो 8000 साल जेतिरो कयां। रब्बुल आलमीन फरमाए जिब्रील मोकल थी। जिब्रील भले एडी डिगी नमाज पढ़। हजरत जिब्रील अमीन नमाज शुरू कई, 2 रकातुनि जे सलामत आई। 40000 साल जो अरसो लॻी वियो। हे दुनिया वारा न त 24 कलाकनि वारो ॾींहुं, इहे न हो होॾा वारा हिकु ॾींहुं करार कुर्बान अदा अहिड़ा 40000 साल लॻा। सलाम फेरे अर्ज़ के मौला मूं तुंहिंजी बंदगी 40000 साल में बरकातूं नफ़िल पढ़ियो, एतिरो सवाब कंहिंसां महिरबानी थींदी। रब्बुल आलमीन फरमाए प्यारा जिब्रील तो पढ़ियूं बरकातूं 40000 साल जे अरसे में तुंहिंजे महबूब जो उम्मती पढ़ंदो सेकंडनि में, उहे तुंहिंजे हिननि खे बि सवाब में मारे वेंदियूं। सुभान अल्लाह। कुर्बान अदा
त हीअ कचहरी अञा मथे आहे। ॿियो फ़ाइदो कहिड़ो आहे? मुंहिंजा महबूब फरमाइनि था हीअ कचहरी जेकॾहिं क़बूल थी पवे त कलोड़ा फ़क़ीर हज़ार बीमार खां पुछण जो सवाबु घटि, हिन कचहरीअ जो सवाबु अञा मथे आहे। सुभान अल्लाह। हिकिड़े बीमार खां पुछूं छा पियो मिले पियो? मुंहिंजा महबूब रहमत वारा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था जेको मुस्लमान के मुस्लमान भाउ खां पुछण लाइ वधी आयो, बीमार वटि अची पातो, पोइ बीमार ॻाल्हाए थो या ॻाल्हाइण जोॻो कोन्हे, हे मथां पाचण वारे अची बीमार ॻाल्हाए थो त उन सां ॻाल्हायो, जेकॾहिं न त उनजे मिट खां पुछो अबा मरीज़ जी तबियत कीअं आहे, अञा पंधु करे उते पहुची एतिरो पुछे मुंहिंजा पीरी फरमाईंदा मक़बूल उमिरि जो सवाबु मिली वेंदुसि। सुभान अल्लाह। हिकिड़े मरीज़ खां पुछे मक़बूल उमिरि जो सवाबु आहे। लेकिन अदा जंहिं दौर मां असां गुज़रूं पिया, हे अहिड़ो दौर हले पियो जो भाउ भाउ खां बेज़ार आहे, मिट मिट खां बेज़ार आहे, रिश्तनि में नफ़रतूं अची थोरी थोरी ॻाल्हि जे करे पोइ जेकॾहिं न को बीमार थींदो चवंदासीं भले पियो लोड़े, मां त पाणीअ ते रुठल आहियां, भले पियो लोड़े, मुंहिंजी त पोख भेलाई आहे, इन में रहिजी वियासीं। पर कुर्बान अदा हेॾा इन में रहिया नेकियूं पंहिंजूं पिया विञायूं। कुर्बान जंहिं पिरीअ जो कर्म कलमो पढ़ियो आहे, जंहिं महबूब जा उम्मती आहियो, उहे पिरी त पंहिंजनि खां बि पुछंदा हा त दुश्मननि खां बि पुछण ईंदा। सुभान अल्लाह। पंहिंजा बीमार थियण त बि पिरी अचे, दुश्मन बीमार थियण त बि पिरी अचनि। कुर्बान अदा हिकु पंहिंजे जो वाक़ियो अर्ज़ु कया, ॿियो दुश्मन जो वाक़ियो अर्ज़ु कया। मदीने जो शहर आहे, महबूब जो गुलाम आहे, ग़ालिबन हज़रत रबी आहे उन जो नालो आहे, उन जे जान में मल्लो थी वियो, रत बि वहे पियो, पूई बि वहे पई, एतिरे क़दुरु जो जान मां धप पई अचे पई, बदबू पई अचे पई, पुट नफ़रत पिया कनि पिया, नियाणियूं मोहड़ो पई ढकनि पियूं, घरवारी परे बीठी आहे। हिन छा चए पंहिंजे पुटनि खे चए, पंहिंजे घरवारी खे चए, हाणे मुंहिंजी दिलि चाहे पई, हे मुंहिंजे जान मां बदबू पई अचे, मतां मदीने वारनि खे ईज़ा अचे, मतां मदीने वारनि खे धप जे करे ॾुखियाई थिए, तंहिंजे करे मूंखे शहर मां खणी ॿाहिरि पहाड़नि में छॾे अचो, ज़िंदगीअ जा ॾींहं उते गुज़ारिया, पुट वधी आया, हिनखे पहाड़नि में जे जबल में वण जे छांव जे हेठां छॾे पुट मोटी आया। हिकिड़ो को माण्हू उते रहियो, हेॾा मुंहिंजे पिरीअ खे पतो पियो फलाणो गुलाम बीमार आहे, मदीनो छॾे वियो आहे। मुंहिंजे पिरीअ फरमायो गुलाम हो बेपरीअ जी निमाज़ पढ़ी जीअं वांदा थियो, कोई बि काॾे न वञे, फलाणो गुलाम मदीने मां वियो आहे, हलो त मोटाए अचोसि। छो छॾे वियो आहे? छो शहर मां हलियो वियो आहे? निमाज़ खां वांदा थिया, सलाम वराए जियो, सुन्नतूं थी वियूं, आख़िरी दुआ थी वई, अल्लाह जा हबीब रवाना थिया, हेॾा गुलाम पोयां रवाना थिया। अञा जीअं जो महबूब हलिया, नाच मझारा निकिरी जॾहिं पिरी कंदा हा पंधु, त भूए पुण बिस्मिल्लाह चई राह चुमे पई रंद, मुंहिंजे साईं जो सोगंद आहे सभिनी खां सुहिणो घणो। हाफ़िज़ अब्दुल रज़ाक का कुछ हाणे अॻे वधी आहे, जमायत वधी आहे, अॻियां अॻे अचो त पोयण खे छा मिले। सुभान अल्लाह। महबूब जो ज़मीन ते हलियो, पिरीअ जो कदम न रखिया, अदा नातियूं ॿिया चवंदा, पर मूंखे बि कुझु लफ़्ज़ यादि ईंदा त ॿुधाईंदोमांव सही। हाणे महबूब जो कदम खया, आशिक बोली कया, ॾाढे सुभाणे लाइ ॿुधाए छॾिया। ओ जन रस्तनि सां मुंहिंजो महबूब घुमियो आहे, जन रस्तनि सां मुंहिंजो महबूब घुमियो आहे, तन रस्तनि जो बि खयो रब पाण कसम आहे। वयो कहिड़े पैगंबर जो अरशन ते कदम आहे, बस मुंहिंजे मोहम्मद ते हर ॻाल्हि ख़तम आहे।
कुर्बान दा अल्लाह जा हबीब रवाना थिया गुलाम कतार में प्याचन ब्या बिट जे गोट गाल के तके चा आयो काफिलो जंजो साथ धनी सरवाड़ो वार वडे बागो कया पवाहू द पलाड़ हर जड़ो पुनल पाण तड़ी सिटा साथ जी कुर्बान दा काफिलो तो अचे पियो जीअं जो वधंदे वंदे ओ मरीज़ साम्हूं वेठो आहे अञा जो नज़र पिया त पिरी थो अचे अल्लाह जा हबीब था अचनि पिया मरीज़ उथी बीह रहियो हेॾा पिरी जो वेझा रड़ करे थो चए भली आहे भला पिरी तुंहिंजा थोरा लख हे ग़रीबाणा कख तो अरबी जाम उजारिया जीअं जो पिरी वेझा आया अल्लाह जा हबीब वेझा अची फरमाईंदा ओ रबी मदीनो छो छॾियो थी सुभान अल्लाह वेचारो छॾण जहिड़ो त कोन्हे छा रबिया तुंहिंजी दिलि मदीने मां भरिजी वई आहे छा तोखे मदीने में करार कोन थो अचे पियो हिन जे अखियुनि मां ॻोढ़ा वही पिया आका मदीनो मूंखे प्यारो आहे आका मदीनो मूंखे प्यारो आहे जो मस्जिद नबी भी उते आहे पहिरीं तुंहिंजो दीदार भी उते आहे पोइ छो मदीनो छॾियो थी अर्ज़ कंदो आका जान में मल्लो थी वियो रत पियो वहे पियो पोइ पई वहे पई बदमू जो जान में अची वई आहे आका इन ॾुख में मदीनो छॾियो आहे मथां मदीने वारनि खे मुंहिंजे करे तकलीफ़ पहुचे तॾहिं शहर छॾे हेॾे वधी आयो आहे आका मदीनो त मूंखे बि प्यारो आहे कीअं प्यारो आहे जीअं असांखे प्यारो आहे सुभान अल्लाह प्यारो अथव सुभान अल्लाह असां त ईअं चवंदा आहियूं इश्क वारनि खे ईअं प्यारो हूंदो आहे जो मोहबत वारो चवंदो आहे सोन चांदी न हुजे मदीने जे हाज़िरी ऐं कखाओ घर हुजे सुभान अल्लाह पोइ मेहड़ वारे जा लफ़्ज़ अची विया न ॿुधायांव सुभान अल्लाह ज़रिए सुभान अल्लाह ते कमु न हलंदो सुभान नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे थो घुरां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे सुभान अल्लाह असरत में मूं तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़िया सिर्फ़ हिकु मौलूद तुंहिंजो मुंहिंजे कान के रोड़िया सुभान अल्लाह गंज ॿिया काॾे कबा जॾहिं तो जहिड़ो गोहर हुजे थो घुरां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे सुभान अल्लाह ओ गुलाम मदीनो छो छॾियो थी अर्ज़ कंदो आका बीमारी जे करे छॾियो आहे मुंहिंजा पिरी फरमाईंदा रबी चादर परे कर तुंहिंजे मले जो इलाज मां मोहम्मद करीम कंदुसि सुभान अल्लाह अदा जहिड़ो फ़क़ीरो जंहिंजे बदबू मां पुट नफ़रत करे जंहिंजे जान जे बदबू मां न्याणी नफ़रत पई करे पई घर वारी नक पई बंदि करे पई अॼु रहमत वारा नबी फरमाईंदा चादर परे हटाए तुंहिंजे मले जो इलाज करणो आहे हिन ग़रीब चादर ॾी हटाई आहे जीअं जो चादर हटी पे मुंहिंजा पिरी वेझा वधी आया नक बंदि कोन था कनि पिया अखियूं परे कोन था कनि पिया नज़र बि ओॾे लॻी पई आहे अहिड़ा कुर्ब अदा अबो बि कोन कंदो अम्मा बि कोन कंदी जहिड़ा मदीने वारो पंहिंजे उम्मत सां कुर्ब कंदो आहे अल्लाह जे हबीब उन अहिड़े हाल में प्रिय पंहिंजे वात मुबारक मां लुआब कढियो आहे क्रीम वांगे पंहिंजे हथनि खे लॻायो आहे प्रिय जो लुआब आहे हथ क्रीम वांगे लॻी पियो अरे जान गंद में भरी पई आहे प्रिय हथड़ो लॻायो आहे सुभान अल्लाह कुर्बान दा गंद वारे खे प्रिय जीअं जो हथ था लॻाइनि पिया हथ लॻंदो वियो मसलो अलाए काॾे वियो रतो अलाए काॾे वियो पोइ अलाए काॾे वियो हथ लॻी पियो जान में ख़ुशबू अची पई आहे प्रिय फरमाईंदा मल्लो हले वियो मोट त मदीने था हलूं सुभान अल्लाह मोट
जो तोखे मदीने वठी था लांबिया अदा है त पांजो कलमे भरण वारो ईमान वारो पर कुर्बान अल्लाह जे हबीब ता रात जो टेम मक्के जी सरजमीन उन्हें आधी रात जे टेम ते लोक सुतो पियो आहे कंहिंजे घर मां कंहिंजे रोअण जो आवाज़ पियो अचे दर्द वारियूं तहूं पियो करे पियो आवाज़ हिन घर में आहे भिक वारो कोन पियो अचे पियो वेझे वारो कोन थो अचे ओचिते उन जो रोअण जो आवाज़ रहमत वारे नबी जे कन ते पइजी वियो आहे अदा मक्के जी सरजमीन दुश्मनी उरूज ते आहे कोई बॉडीगार्ड गुलाम भी कोने को अन्या जो रोअण जो आवाज़ पियो अल्लाह जा हबीब बिस्तरे तां उथी पिया जुती मुबारक पेर में पाए करे मुजम्मिल वारी चादर ओढ़े करे हथ में लकुण मुबारक सुन्नत वारो खणी करे पंहिंजे पाका वेली खां ॿाहिरि निकिरी उन रोअण वारे आवाज़ ॾिठा अचनि पिया हलंदे उन दर ते अची पहुता जंहिंमें अंदरि माण्हू रोए थो पियो हेॾा प्रिय पाण ॾिठो त दुश्मन जो घर सुभान अल्लाह घर ते पाता पक्का दुश्मन जो घर आहे लेकिन इहो कोन सोचण घर कंहिंजो आहे केरु रोअण वारो आहे न सिर्फ़ इहा ई तमन्ना आहे केरु रोए थो त मां पचाईंदोमांसि अल्लाह जे हबीब करी कड़ो खड़कायो आहे आदा जीअं जो खड़को थियो अदरा घर वारो बि दर ते निकिरी आयो आहे कंबल वेड़ो पियो आहे सीह में ॾके थो पियो अञा जो कड़ो खोले हेॾा मुंहिंजे महबूब जे मुखड़े ते नज़र पई मोयो मखलूकात खे तुझे लबन जी लालाणे काॾे चंड काॾे फिरी तुझे चेहरे जी चांडाणे गुलाम नबी तुझे वसिफ़ जी वेही लिखे छा वाखाणे सेछन दा छाजे काण जन ॾिसण सां दिलि ॾेई छॾी अदा जीअं जो प्रिय जे चेहरे ते नज़र पई दरवाज़ो खोलींदे नज़र करे चवंदा मन अंत अचण वारा केर आयो कीअं आया हो मुंहिंजा प्रिय फरमाता अन मुहम्मदुर रसूलुल्लाह ओ नौजान मुंहिंजो नालो मुहम्मद आहे मां अल्लाह जो रसूल आहियां छा कीअं आया हो पाण फरमाता ओ नौजान तुंहिंजो रोअण ॿुधी मां तोखे परचाइण आयो आहियां त ख़बर छो पियो रोई आदि जो केड़े दुख भरायो थी ओ सीअ में ॾकण वारो दर्द वारो अहवाल थो करे पियो साईं जे करे परचण आया हो हाल पुछण आया हो त मां यहूदी आहियां मुस्लमान को नाम को फलाणे मके जे मुशरिक सेठ जो नौकर आहियां सिर ख़रीदण जो गुलाम आहियां बुखार अची वियो आहे ओ सेठ मूंखे चंड बि ॾेई वियो आहे अन्न बि ॾेई वियो आहे त राति में अटो पीअणो थी से सीउ वठी अटो पीसे ही कोन पियो चंड हले ही कोन पियो इन दुख में रोआ तो अटो पीठल न होंदो सुबह ते मालिक मार ॾींदो इन परेशानी में ताऊं थो कयां पियो अदा अहिड़ा कुर्ब केर करे मुंहिंजा पीर फरमाता नौजवान अकेलो ही को ॿियो बि अथी से अकेलो आहियां पाण फरमाता दरवाज़ो खोले अंदर गॾु था हलूं पिया फिर अंदर वधी आया दर खे अंदरां खिड़की आई मुझे प्री फरमाता नौजवान तू सुमे नंढ कर अटो मां मोहम्मद करीम तो पिया जंगमा नबियन जो सरदार थो हलाया अटे वधी आया एडा प्रिय खणी पंहिंजी मुजम्मिल वारी चादर लाथी आ लाए करे फरमाता नौजवान ये कंबल लाए ये चादर वठ पंहिंजे जान खे तवेड़ अदा तो असांजे जान जो कपड़ो त कोने को हे त मदीने वारे जे जिस्म जी चादर जो लख घट या चादर अञा मथे आ जी चादर जो अदा दुनिया में मुल ही कोने को हज़रत हसन खां पुछी ॾिसो जॾहिं मस्जिद नबी में भी मुंहिंजे महबूब जी नात थो चवे पियो फिर ये चादर तोहफ़े में ॾिनी आहे नात चई जो पोइ वेठो हज़रत उस्मान गनी वधी आयो ओ हसन इहा चादर ॾे त 1000 रुपया ॾियां उस्मान 1000 में कोन ॾींदुमि भला 2000 पियो ॾियां उस्मान 2000 में कोन ॾींदुमि भला 5000 पियो ॾियां उस्मान 5000 घट हन ये चादर अञा मथे आ सुभान अल्लाह चादर जी
रकाना मथिया हज़रत उस्मान गनी चंदो ओ हसन हाने भला रकम तू बुधाए हज़रत हसन चंदो उस्मान लेकिन मुखा पियो पुछी पियो वो ही कर एक पासे रू जमीन जी दुनिया हो जे ए पासे चादर हो जे वो त ये चंदो रू जमीन जी दुनिया घटे चादर अन्या मथे बाहिन के जो चादर मिली अपनी फरमाता नौजवान सुमी कुर्बान दा प्रिय हुआ चादर नौजवान खेलनी यहूदिया अन्या जो चादरड़ी वते किस्मत जागी पर अर्ज कंदवा का सुमत सिंदर नौजवान शोन पियो सुमी आका मता सुमी पवान निंड वठी वे इन निंड में मौत अची वने पो पछताइणो पए सच सुमत में न अवल मूंखे कलमो भरायो मां मुस्लमान थी पो सुमदुस सुभान अल्लाह अल्लाह इश्क वारी सुभान अल्लाह ये कौन सुमदु मूंखे कलमो त पढ़ायो फिर ये कलमो पढ़ायो आ जी जो कलमो पढ़े चादरी जो वेड़े अदा इश्क वाला बैठा हो अल्लाह जे कमर बांधे वटा पानी थो मिले त तप छदे तो नके प्रिय जे चादर मिली आ सी अल्लाह काडे हलियो वियो सुभान अल्लाह चादरी विजी हेडा जो सुमी पियो रखे निंड अची वई हेडा अल्लाह जा हबीब चंद्र वट वेठा जूनेड़ा अने महबूब चंद्र जे किलीअ में हथ वेदो हेडा हथ अन्न में वेदो एकल पखणी महबूब अन्न जी आंदी आ हीअ जो चंद्र खे हलायो आहे आए त पत्थर जा बुपुड़न पछीखूं लगियूं पियूं अन्या जो हथ पिरीअ विझी हलायो एने पत्थरन मां आवाज़ आयो ओ अल्लाह जा हबीब सुभान अल्लाह नबी देखो ओ अल्लाह जा हबीब हथ तवा जो लगो चुम्मी मा जंग पाती करार थियो सुभान अल्लाह तकलीफ न कयो वधीक न हलायो हथ कढी वञो मां पीह दुसे कोन सॼी राति पियो पाण हलंदुसि हथ कढियो अनो पाण थो पवे पियो चंड पाण थो हले पियो एॾा प्रीत हलिया विया राति गुज़री वई बात फुटी पई ओॾा सेठ ॾिठो नौकर बीमार हो अटो पीठे हलाए कोन वञी ॾिसी त अचां अञा जीअं जो वधी आयो एॾा घर जे दरवाज़े ते पातो हुकार पिया चए सैर सां साजन हलियो से सैर सभु सुरहा थिया सुभान अल्लाह मन मुश्क जा अतर हारी दो वयो हुकार अचिया हैरान थियो त खुशबू छाजी आई अन्ना जो अॻिते अचे हैरान जी टबिल वधी वई नौकर निंड पियो चंड बिना मोटर जे तूं हले मोटर त कोन हुसी हथ वारो हैरान थियो त कीअं पियो हले नौकर खे जागाए जीअं जो जागियो त गरीब अखियूं पियो माटे पियो माटण खां बाद में सेठ चवंदा ओ नौकर जंग ते कहिड़ो वज़ीफ़ो पढ़ियो थी जो तूं सुतो पियो ई पाण थो हले पियो अनो पाण थो पवे पियो नौकर मोड़ो मथे करे चवंदा सेठ वज़ीफ़ो न अमल न हुतो न राति रनम पे परचाइण मोहम्मद करीम आया अल्लाह जो हबीब आयो हो पीरी पचाए भी वियो चादर भी दई वियो चंड भी हलाए विया जेको पीए ई कोन पियो सेठ टकियो चवंदा ओ नौकर सिर्फ़ चादर वरितई चंड हलायो थी या कुझु ॿियो बि वरितो थी नौकर चवंदो आहे सेठ चादर भी मिली तप भी वियो चंड भी हलियो पर सेठ ॿुधायां थो त ईमान जी दौलत भी मिली सुभान अल्लाह हेठ चवंदो ओ नौकर इन ईमान वारी दौलत तां हथ पट त आज़ाद कयां जो खरीद कल गुलाम आई आजादी थो ॾियां पोइ नौकर चवंदो आहे सेठ भले कैद हुजां पर पीरीअ जी गुलामी न छॾींदुसि सेठ चवंदा नौकर
आजाद भी कयां तो माल भी ॾियां तो बकरियूं भी ॾियां रिठूं भी ॾियां उठ ॾाचूं भी ॾियां मके में भली जगह भी ॾियां नौकर चवंदो आहे सेठ माल न खपे मूंखे मदीने वारो खपे चवंदो आहे नौकर ॾे ईअं न पियो करी पियो मुंहिंजो सर ख़रीद गुलाम आई पधी छॾींदोमांइ बंदि करे छॾींदोमांइ मार ॾियाराईंदोमांइ नौकर चवंदो आहे सेठ जहिड़ो कहिड़ो जान त कोन्हे जंहिंसां दिलि लाती तमें जान वञे त वञे पर पिरी न छॾींदुसि मेहण वारा हाजी गुलाम उन वारे जवाब जो तर्जुमो पियो थिए चवे हितो आवजो न थियो छा पियो चए हाणी छा बेथी पए मोहम्मद न छॾबो सुभान अल्लाह जवारो वरी ॿियो न गदबो सुभान अल्लाह चाहे सुभान अल्लाह मचोता मिलनी मोह मचोता मोहम्मद आहे सुभान अल्लाह तना तो छॾींदा त चाहे सुभान अल्लाह हाणे अंदाज़ो लॻे थो त गरम थी विया सुभान अल्लाह चहिरा गरम थिया हो अहिड़ी गरमाश वारी सलवार अल्लाह वारो असांजो अक़ीदो ईमान आहे जेकॾहिं हिन जॻह तां ॾाढिया सलवात पढ़ंदासीं त बि पिणी ॿुधंदो सुभान अल्लाह ॾाढे होरियां पढ़ंदासीं तबि ॿुधंदो मूं त ईअं चवंदुसि त ज़ुबान उथले ई न आवाज़ निकिरे ई न सिर्फ़ दिल मां इरादो थींदो उहो बि किरी ॿुधंदो सुभान अल्लाह या जॾहिं दिल वारो ॿुधे पियो ॿुधा छा छो था पढ़ूं तव्हां वेठा हो कमाल तेरे जे वेठा वेठो थो न असां कुझु परे इन कमाल तेरे चौक खां ॾखिण ते फ़क़ीर थी गुज़रियो थो फ़क़ीर साईं जो सुभान अल्लाह मुंहिंजे पीर ते सलातो सलाम पढ़ंदो हो रोज़ पढ़ंदो हो निमाज़ी भी हुयो तहज्जुद गुज़ार भी हुयो ज़िक्र वारो भी हुयो रोज़ पढ़ंदो हो एक रात करम थियो दीदार नसीब थियो The Bluetooth. दीदार थियो अर्द के आका दुरूद त रोज़ पियो पढ़ा मेरा अॼु थी आशा रोज़ वारो ॿुधंदा हो या कोन सुभान अल्लाह मुझे पीर जवाब कहिड़ो ॾिनो ॾाढे सुवाल सुभान अल्लाह महबूब नालो खणी फरमाया ओ फ़क़ीर साईं ॾिना तो वारो दुरूद त रोज़ानो वारो ॿुधंदा हो पर तुंहिंजे ॻोठ में ॿ घर छॾे टे घर में माई आहे अधरंगे जी मरीज़ माईअ जो नालो आहे एमड़ा माईअ जो नालो एमड़ा अधरंगे जी मरीज़ आहे हुनजो आवाज़ गॾु वेहण वारो न सम्झंदो आहे मां रहमत वारो नबी उन माई एमड़ा जो दुरूद ॿुधंदो आहे सुभान अल्लाह जेको अधरंगे वारीअ जो ॿुधे पियो असांजो होरियां वारो ॿुधे पियो ॾाढा छो पिया पढ़ूं इन जे करे जो असांजे कामिल मुर्शिद रहबर रोज़े वारे जो ॾसा चरखो ईअं चोर जो सुतन खे सार बधीस तकड़ी आहे ॾाढी बधीस ॾोर तंहिंखां पोइ वञी तोर त माणिकनि खां मथे दादा अहिड़ो पढ़ायो जो ॻोठ वारा त घटि में घटि ॿुधनि सल्लल्लाहु अलैहि या रसूल जवाब ॾींदो आहे सेठ जान
ने बने त बने कबूला पर तेरी अजीबता मन न छड़बी गुलामी को न छड़बी तमो अर्ज पे क्यों लेकिन ही कचहरी कबूल की पे हजार बीमार का पुछन जो सवाब घटा ये कचहरी अन्या मथिया क्यों फायदो अन्या रहो पिया हदीस जो आखिरी जुमला वजह तेरी फरमाता लेकिन या दीन वाली कचहरी कबूल के हजार जनाजे जो सवाब घटा ये कचहरी अंजाम थिया हिकिड़ो जनाज़ो पढ़ो केतिरी महिरबानी थींदी केतिरो सवाब नसीब थींदो वजह तेरी फरमाता गुलाम ओ जेको हिकिड़े जनाज़े में शरीक थींदो उनखे क़ीरात जेतिरे क़ीरात करण जो सवाब मिली वेंदो गुलाम ने अर्ज़ कयो का क़ीरात आहे वजह तेरी फरमाता गुलाम ओ त जबल जेतिरो ॼण सोन ख़ैरात कयई जनाज़े में अचे पियो त जबल जेतिरे सोन जे ख़ैरात जो सवाब पियो मिले पियो अदा क़ुर्बान उहे हिकिड़ा उहे जेके जनाज़े पढ़ण वारा हिकिड़ा उहे जेके जनाज़े पढ़ाइण वारा लेकिन ईअं बि थींदो आहे कॾहिं मैयत अहिड़ो हूंदो आहे जो नेक हूंदो आहे जेके जनाज़े में ईंदा उन मैयत जे सदके सभु बख़्शिजी वेंदा कॾहिं वरी जनाज़ो गुनाहगार जो हूंदो आहे पोयां पाणड़ा अची वेंदा उनमें को हिकु नेक अची थी वेंदो आहे उन जे करे महिरबानी थींदी आहे त मैयत बख़्शिजी वेंदो आहे लेकिन दिलि चाहे पई उन जनाज़े जी ॻाल्हि कयां जेको मदीने जे ॿाहिरां थियो पर हिन जनाज़े तां क़ुर्बान वञे नौजवान बीमार सकरात वारी घड़ी में पियो आहे अबो पढ़ियल पाण मथां वेठो आहे तौरात जी तिलावत थो करे मुस्लमान कोन्हे को यहूदी आहे मथां पढ़े पियो मन मुंहिंजे पचड़े ते राम थी पए एॾा तिलावत करे पियो तर जे अंदरां वेठो आहे भाग उन जा भला एॾा अल्लाह जे हबीब जो जमाए सुधो तां गुज़र थियो आहे अञा जीअं जो तर वटि पता वॾा पीरी फरमाईंदा उन पढ़ण वारे खां अबा तुंहिंजे बचड़े जी तबीयत कीअं आहे चए हाल ई कोन्हे को ॾाढो बीमार आहे अञा जो ईअं चए एॾा मुंहिंजा पीरी मथां फरमाईंदा ओ तौरात पढ़ण वारा तुंहिंजो बच्चो त बीमार आहे भला हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए इहो जेको किताब पढ़ी थो इन में मूं मोहम्मद करीम जी तारीफ़ आहे या न पढ़ी पियो इन्हें मुझो जिक्र आहे अञा अदा छलन इंसान पत्थर दिल थी पए कुरान हथ में पियो ठेंगा कोड़ गलाए जी पियो वने पियो रजा भी हथ भी उन्हें ते तिलावत भी करे पियो ॾिसे थो भी पियो एॾा पीर पुॼंदा पिया में तारीफ़ आहे हाणे चवंदा से आहे ई कोन नालो ई कोन्हे को जिक्र ई कोन्हे को अदा हिन त इनकार कयो हो जेको बीमार पियो आहे बेहोश आख़िरी घड़ी आहे रब उनखे ॻाल्हाइण जी ताक़त ॾिनी रड़े करे चवंदा आका अपो कूड़ पियो ॻाल्हाए सॼी तौरात तो मोहम्मद करीम जे तारीफ़ सां भरी पई तुंहिंजे ज़िक्र सां भली भरी पई आहे अञा एतिरो जे नथा चवंदा अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूल अन्या जीअं जो ईअं चए दम परवाह थी उस गुज़ारे सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या
हेड़ा जी जो उन्हें गवाही ॾिनी गुज़ारे वियो ॾाढे सुभान अल्लाह जी जो गुज़ारे वियो अबे खणी किताब ठपियो तौरात खणी बंदि कयो तौरात बंदि करे उथी करे चवंदो असांजी पुट मुंहिंजो हुयो मुंहिंजो पर आका कलमो पढ़ियो थे हाणे तव्हांजो सुभान अल्लाह हाणे मां वेझो कोन ईंदो मां अवां खणो पंहिंजे मुस्लमानी तरीक़े ते वञी दफनादा भाग इन जा भला जो आखिरी घड़ी में कलमो नसीब थी पियो हेॾा जीअं जो हुन ईअं चयो मुंहिंजे प्रिय गुलामनि में सॾु कयो प्यारा उस्मान वञ मदीने मां कफन त वठी आ असां त तड़पंदा आहियूं न सुभान अल्लाह छल मदीने जी हाज़िरी नसीब थे मौत भी उते अचे सुभान अल्लाह पो दर्द वारा अल्फाज दुआ वारा याद अची आ हाफिज अब्दुल रज़ाक दिल चवे थी अर्ज कयो मन कबूल थंद सब मदीने हलो इंशाअल्लाह भरिया पानी पखाली थी दिया तरजी बुहारी सुभान अल्लाह इहो अर्ज़ो निमाणे जो अखायो या रसूल अल्लाह मुसावर भी करे दरजो रहायो या रसूल अल्लाह मदीने पाक दे मोखे घुरायो या रसूल अल्लाह सुभान अल्लाह अञा ॿ मिसरा चवंदुसि सुभान अल्लाह मरण वेले मुसाफ़िर जी प्रीतो खे हुजे पारत सुभान अल्लाह पिरा दी अखों पिरी पहुंचे सुभान अल्लाह पिरा दी अखों पिरी पहुंचे पुरायो या रसूल अल्लाह मुसावर भी करे दरजो रहायो या रसूल अल्लाह सुभान अल्लाह अन्य आशिक छा थो जे आका सिंध जा कांधी न हुजन कांधी भी मदीने जा हुजन करे दफन जॾहिं मूंखे मोटन माण्हू मदीने जा सुभान अल्लाह कदम मोहजिया कबर ते पो सुभान अल्लाह कदम मोहजिया कबर ते पो घुमायो या रसूल अल्लाह मुसावर भी करे दरजो रहायो या रसूल अल्लाह सुभान अल्लाह कुर्बान अदा प्रिय फरमाया उस्मान कफन तू वठिया ओ बिलाल तू हेॾे आ सलमान तू हेॾे आ अम्मार तू हेॾे आ वञो पाणी गॾु कयो हिक देगड़े में विझी पेर जा पाणी विझी गरम तव्हां कयो अॾा पाणी गरम थियो जीअं जो कफन अची वियो मुंहिंजा पीर फरमाईंदा सिद्दीक़ तूं बि वधी आ फारूक तूं बि वधी आ अली तूं बि वधी आ अब्दुर्रहमान बिन औफ तूं बि वधी आ फलाना तूं बि वधी आ हिन जो जनाज़ो खणाए हली गुस्ल त ॾियोसि अॾा कुर्बान भाग इन जा जो नज़रदारी नबीअनि जो सरदार पियो करे पियो ओॾा जन्नती गुस्ल पिया ॾियनि पिया हेॾा गुस्ल अची वियो कफन पाची वियो कफन बि मदीने जो आयो हाणे जॾहिं जो खटोलो पियो खजे पियो जीअं जो खणी मैदान में आया आॾो खटोलो रखिजी वियो जनाज़ो पियो आहे हेॾा सिफ़नि में जमायत बीहजी वे पक्का सिर्फ़ उहे कोन हूंदा ऐलान प्रिय करायो हूंदो मदीने वारो अचो जवान जो जनाज़ो पढ़णो आहे अॾा
जमाए जो भी जी वही आम जनाजे जेले आडुआ वले मैयत बदकारा गुनहगारा एडा 40 मुसलमान जनाजे में ईंदा उन्हें 40 में उन्हें 40 भले गुनहगार जने एक नेक होंदो आहे जने 40 गॾिजी दुआ घुरंदा उन्हें एक नेक जे दुआ दे करे रब उन्हें 40 जी दुआ कबूल कंदो आहे त मैयत बख्शजी ईंदो आहे पर आडा हिते त सब जन्नती बीठा आहिनि आडो केरु बीठो आहे नबीअनि जो सरदार अल्लाह जो हबीब बीठो आहे एडा प्रिय जनाजे जी नमाज जी नियत कई आहे अल्लाह जे हबीब चईन तकबीर सां नमाज पढ़ाई आहे सलाम फिरियो सलाम खां बाद में फिरी फरमाया गुलाम हिन जे लाइ दुआ बि घुराऊं से सुभान अल्लाह इज़ा सल्लैतुम अलल मय्यत फखलिसू लहु दुआ मुझा प्री फरमाया गुलामो कलमे पढ़ण वारो जड़े जमनाजे जी नमाज पढ़ी वादा जो वो खालिस मय्यत ले दुआ घुरंदा कयो सुभान अल्लाह हाणे मुझे महबूब थकया हथ खजिया अदा तो असां वारी दुआ कबूल न बि थी सके थी पर प्रिय जा हथ खजंदा देर थी दी कोने का शत प्रिय जो इशारो ते त चंद्र टुकर थींदो प्रिय जो इशारो ते त लथल सिज मोटींदो पर महबूब जो हथ नमाज मां मस्जिद नबी मां खजी पे पीठा मदीने में हथ मथे ते त जन्नत जे अंगूरन में भी पुजंदो अदा है ओ हथ मुबारक हेठ खजी पे त अणटणा कम ठही पवंदा आहिनि एॾा महबूब दुआ घुरिया पक्का इन सां करम थी वियो हूंदो करम त कलमे सां ई थी वियो वरी गुस्ल सां डबल करम थी वियो जनाज़े सां अञा घणो करम थी वियो दुआ सां अञा घणो करम थी वियो लेकिन प्री फरमाता गुलाम बे मुकाम में न खणोस त जन्नतुल बक़िया ॾे था खणी हलूं सुभान अल्लाह बिन जो बंद बनू कुरेजा उता जनाज़ो तो खजे पियो अदा खणाइण वारो हिक कुंड का नबीअनि जो सरदार एडा गुलाम भी गॾु था खणाइण पिया जनाज़ो जो अॻिते पियो हले पियो इश्क वारा त तड़पंदा आहिनि दफ़न नबी थियो रुगी दीदार नसीब थी पए कुर्बान अदा जनाज़ो खजी आयो आहे जन्नत बक़ी में प्रिय दफ़न पाण करायो आहे अदा जंहिंजे क़बर जे मथां महबूब भी दफ़न भी कराए तबार भी पढ़ाए सुभान अल्लाह एडा कुरान जो लोल भी जाना है उन कब्र वारे ते केडी न मेहरबानी थी होंदी तमो अर्ज टेकियो एक जनाजो हुआ जेको नेक जो जनाजो होंदो जनाजे में अचण वारा डोई तब बख्श जीवींदा सुभान अल्लाह इन जनाज़नि जी ॻाल्हि करे पोइ दुआ घुरनि से फकीर ने मिलावट करी की 8:30 थी विया कुर्बान अदा जनाजो जे करे नेक जो होंदो हेरा पोया बदकार ईंदा तब करम थी वेंदो जो डोही भी बख्शजी वेंदा शरह सुदूर फी अहवाल मौता वल कुबूर में अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैहि दुआ लज़तुल मजालिस में भी मिले पियो बीबी राबिया बसरी जहान छॾे वैया उन जे जनाज़े में वधी आया खोड़ खलक जी बीठी एक एड़ो ज़ालिम चोर जेको ठगीअ जो चोर कोने को घाट जो चोर कोने को वाट फुरण वारो कोने को खमीस में कढण वारो कोने को ए जालिम चोर मैयत फो थियो जनाज़ो थियो उनके दफनाइण खां बाद में रात जो कांदी पांजे घर दे कब्र वनी खोटे करे जालिम कफन चोराए विंदो हिज माई अग में ही पांजे जिंदगी में इन चोर के घुराए करे पैसा दिना अबा मोजी कब्र न खोल जाए मोजी कफन न चोरा जाए आदत खां मुड़ियो ही कोन एडा माई जो जनाज़ो थी पियो जनाज़े में वधी आयो दफनाइण में भी मौजूद उता मोटी आयो रात जो लोग सुतो पियो ए पांजा संड टपड़ खणी वनी कब्र ते पातो मिट्टी लाहे वनी अंदर पातो अन्या जो कफन में हथ विधे जीअं जो छिक ॾिने त मायूं थी वेठी सुभान अल्लाह उथी वेही चवंदी अफ़सोस
जो बख्शल बानी जो कफन पियो चुराए पियो हथ कजे तां निकरी वई रड़ करे चौंदा माई तू तो बख्शल आई जो कब्र में उथी भी वेही पई गालाई भी पई मां त डोई है जो उम्र मां मैयतन जा कफन चुराया ने मां की बख्शी जियो आया अल्लाह जी नेक बानड़ी चौंदी अब ओ चोर आई जालिम आई बुरो लेकिन मुझे जनाजे में आए हैं मुसा रब्बा जो वायदो और मुझी प्यारी बानड़ी जेको भी तुझे जनाजे में इंदो डोई होंदो तब मां रब बख्शे छड़ी दो महासे तू तो जालिम ही डोही आई मुखे पक्का लेकिन जनाजे में आए हैं रब बख्शे छड़ियो दी भलो आ इन कमर खां मुड़ी वन तो बात है बुथी पियो मथा मिट्टी दे मोटी आयो आ उन डी खां बाद में नमाजी बन जियो इबादत गुजार बन जियो रब जो वली बन जियो सुभान अल्लाह कुर्बान अदा कदे ये थींदो त जनाज़ो ने कजुआ अचण नसीब थियो दीदार नबी थियो के कुंड मां शिरकत नसीब थी पे पक जान जे हाज़री कबूल थी वे रुठल रब परचियो सुभान अल्लाह किथे वरी ये होंदो आ जो जनाज़ो तो असां जड़न मेरड़न जो होंदो एड़न कसूरन वारन जो होंदो ऐबन में भरलन जो होंदो एडा जनाज़े पाण वारा अचिया 50 माण्हू अचिया 100 माण्हू अचिया या 200 माण्हू अचिया अडा उहे खणी बयाने कनोंदा पर 200 में को त भलारो होंदो जेको अर्ज़ कंदो रब रद कंदो ई कोन ओए जनाज़े वारा पोया भी नमाज पढ़ी करे कुल पढ़ी करे अर्ज कनान मुझा मौला अथी मेरो पर असा जो अर्ज थी माफ करी से सुभान अल्लाह मौला असा सब था अर्ज कयो माफ करी से मुझा परी फरमान ता पिया वो 40 जे दुआ सा उम्मीद मैयत बख्श जीविंदो पर जिथे सवे होंदा मेहरबानी थी पौंदी अच मकसद वारी गाल जेका आए करीम तिलावत के मसलुल लजीना युनफिकून अमवालहुम फी सबीलिल्लाह कमसले हब्बतिन अंबतत मिनहु सबउ सनाबिल फी कुल्लि सुम्बुलतिन मिअतु हब्बा ओ ईमान वारो जेको मुरब्बा जे वाट में दींदो आ उन जो मिसाल इए आ जे कुड़मी वनी अनु बन्नी में छतींदो आ सुभान अल्लाह उन अन्न छटल मां हिक दाणे मां 7 सला वॾा थी 7 संग थींदा हिक संग में 100 दाणा थींदा हाणे कुड़मीअ हिकु दाणो छटियो 700 बणजी आ मुंहिंजो बानड़ो बि हिकु ॾींदो आहे मां 700 ॾींदो आहियां सुभान अल्लाह अन्या राज़ी थी पवां त 1400 ॾींदो आहियां अन्या राज़ी थी पवां एतिरो ॾींदो मां जो बानो कणई कोन सघंदो आहे अदावा कई हिकु बानो आहे जेको मस्जिद में पियो ॾे पियो हिकु बानो आहे जेको मदरसे में पियो ॾे पियो हिकु बानो आहे जेको ख़ैरात पियो करे पियो पोइ अदा हिकिड़ी ख़ैरात आहे जेका अपे जे नाले जी आहे हिकु ख़ैरात जेका अम्मा जे नाले जी आहे हिकु ख़ैरात जेका औलाद जे नाले जी आहे लेकिन हिकु ख़ैरात जेका पीरनि जे पीर जे यारीअ जे नाले जी आहे सुभान अल्लाह अब्बे जी ख़ैरात औलाद जी ख़ैरात मिटन माइटन जी ख़ैरात इहा भी ऐसाले सवाब आहे ही भी ऐसाले सवाब आहे पर हिन में यकीन कहिड़ो हूंदो आहे हिन में यकीन इहो हूंदो आहे त यारी कंदासीं त रोज़ीअ में बरकत पवंदी आहे सुभान अल्लाह यारी बारी जन्नत जी कैया सुभान अल्लाह ओड़ो तो जे भले सॼी राति हे अदा थकिजी पिया थी सुभान अल्लाह यारी बारी जन्नत जी कैया रिज़्क़ में बरकत तनखे जो पैया सुभान अल्लाह बरहा बचोड़ा है लाडा होना बरहा बचोड़ा है लाडा होना आइडिया थींदा सोना अमीर तालिब मामा जो मुर्शिद सुभान अल्लाह दुनिया जा रहबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं कसम खुदा जो क़यामत
फैज़ो पिया वठंदा पीर फ़कीर तालिब मम जो मुर्शिद सुभान अल्लाह उठड़िया जी ॾिन पाणीअ बोड़ी पुट बि हिकिड़ो पाण बि पोड़ी सुभान अल्लाह ना पोड़ीअ जी ॼन ॿुॾी वई पाण बची पई ओ ॼणो फ़कीरो चवण वारा चवंदा हूंदा त पोड़ी छो न ॿुॾी बची कीअं पर मूं हिकिड़ो मिसाल अर्ज़ु कयां अवां असां खैरपुर जा रहाकू पोइ अवां खणी कुझु हेॾे असां खणी कुझु होॾे अवां ॿुधो हूंदो अॼु खां कुझु साल अव्वल में हिकु एक्सीडेंट थियो शाह हुसैन ते वेगन एक्सीडेंट थी वरी मथां किरी ट्रक बि मूंखे यादि हूंदो ऐं एतिरो बि मूंखे यादि हूंदो त सॼी वेगन मां हिकु बचो हो अब यादि अथव न सॼी वेगन मां हिकु बचो एक्सीडेंट बि थी मथां पला ट्रक बि किरियासीं हिकु विच में कीअं बची वियो ॾाढे करे अहिड़ी जाइ तां बचाए रब सघे थो त ॿेड़े मां बि पोड़ीअ खे बचाए त संदसि मर्ज़ी पर मूं त ईअं चवंदुसि जेकॾहिं ॿेड़े मां को ॿियो बचे हा पोइ इहा करामत ज़ाहिर ई न थिए हा रब जो राज रखियल हो ॿिया भले ॿुॾनि पोड़ी बचे त दर्द मां दाहूं त करे न राज रखियल हो त ॿिया भले ॿुॾी वञनि छो त अंबड़ जी दिलि आहे उहा बचंदी त रड़ियूं कंदी बचंदी त तड़पंदी क़ुर्बान अदा उन पोड़ीअ खे को सहारो मिली पियो ॿिया हलिया विया पोड़ी सहारे में फतकी किनारे ते आई ज़िंदगी जो मिली पई हाणे पोड़ीअ जी उमेद ही ऐं दुनिया खे दर्स ॾियणो हो त मुर्शिद में अक़ीदत रखिजे त हिन कुराड़ीअ वांगुरु रखिजे सदाई ॿुधो अथव न ॿुॾे ॿेड़े खे थी विया 12 साल थी विया पर क़ुर्बान पोड़ीअ जे अक़ीदत तां भला को माण्हू आहे महीनो रड़ियूं के कमु न थियो हथु कढंदो लेकिन पोड़ीअ चे त न महीनो गुज़रियो त बि छॾींदसि साल गुज़रियो त बि छॾींदसि 2 साल थी विया त बि दर न छॾींदमि छाजे करे जो पोड़ीअ खे पक ई यकीन मज़बूत हो जेकॾहिं करम थींदो त इन ई तरह सां थींदो सॾींदे 12 साल दर न छॾियईं आखिर करम थियो जीअं जो महिरबानी थी अर्ज़ पीरनि जे पीर दीदार बि करे अमा छो सॾ कया थी साईं पुट हिकु ओॾा परणायूं ॿिया ॿुॾी वियो हिकु वारो ख़ुशी ॾिठमि ई कोन हिकु वारो त घर अचे हा इन लाइ सॼा थी दुआ घुरो उहो ॼञ हिकु वारो त ख़ुशीअ वारी ॾिसी घर त पुॼाया पीरनि जे पीर हथ खयां रब क़बूल कया सभु निकिरी आया सुभान अल्लाह असांजो अक़ीदो इहो आहे हथ खयां पीरान पीर क़बूल कया रब हेॾा जो क़बूल थिया जीअं जो तरी आहे त मेहड़ वारे ॻाल्हि खे ॾाढे सुभाणे ॿुधाया आहे सुभान अल्लाह उठड़ीअ जी ॾिन पाणीअ बोड़ी पुट में हिकिड़ो पाण में पोड़ी सुभान अल्लाह मिस्कीन माई मुश्किल में आई मिस्कीन माई मुश्किल में आए वाहर बणजी आए वीर तालिब मम जो मुर्शिद सुभान अल्लाह दुनिया जा रहबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ो पिया वठंदा पीर फ़कीर तालिब मम जो मुर्शिद सुभान अल्लाह अदा महफ़िल आहे यारीअ जी सुभान अल्लाह ओ ॼणो फ़कीरो छा छा कयो अथसि यारीअ में अवल में क़ुर्आन जी तिलावत सुभान अल्लाह 2 नंबर ते नातियूं 3 नंबर ते तकरीर 4 नंबर ते आख़िर में नंगर मता को रड़ियूं करे चेव त छो था यारी कयो अदा उनखे ईअं चवंदा कयो त यारीअ में जेके असां कम कयूं पिया सभु मदीने वारे जी सुन्नत आहे सुभान अल्लाह सवलो जवाब आहे क़ुर्आन पढ़ण ॿुधण मदीने वारे जी सुन्नत आहे नात पढ़ाइण मुंहिंजे महबूब जी सुन्नत आहे सहाबनि जी पढ़ण सुन्नत आहे
तकरीर बयान खुद मदीने वारे जी भी सुन्नता पिरियन जे सहाबा जी भी सुन्नता छो त वलियन जो जिक्र नबियन जो जिक्र दीन जी गालियों मोजे महबूब करे बुधायो अदाइया भी पिरियन जी सुन्नता ऐ फी सबीलिल्लाह पो चाहे ऐसा ले सवाब जो या कहड़ो बि नगर विरहाण मदीने वारे जी सुन्नता पिरियन जे गुलामन जी सुन्नता सुभान अल्लाह सुभान लेकिन सब शे सुन्नत मां मिले पई पो सिर्फ यारियां जो नालो ॾिनो से उन में हराम त कोन थींदो उन में फर्क त कोन अची वेंदो छो त कम सब उहे पिया कयूं पिया जेके पिरियन जा सुन्नत मां मिलण पिया पो रब जो त ऐलान आहे ईमान वारो मुंहिंजे महबूब जी ताबेदारीअ में कम कंदो मां रब राज़ी थींदो मां सुभान अल्लाह ख़ुदा लोक रुसे त रुसे दुनिया ताना दे त हेजारी पिया कयो हराम पिया कयो न अदा मूं त ईअं बि चवंदुसि खोड़ अहिड़ा बि उन्हनि में अथव जेके चवंदा हराम वरी कुंड सां खाई बि वेंदा अथव खाई बि वेंदा आहिनि हेॾो नालो ॾींदा कोन खाईंदा हो पर खाई बि वेंदा आहिनि कुर्बान अदा पोइ यारीअ में जेके कम थियनि पिया कयूं पिया उहा मदीने वारे जी सुन्नत सुभान असां सुन्नी कम ई उहो कंदा हो जेको क़ुरान ऐं सुन्नत मां मिलंदो आहे महबूब जे पैरवी मां मिलंदो आहे उन कम खे अपनायो पिया त अदा इहा बि सुन्नत आहे पर हिकिड़ो अर्ज़ु खाए वारनि खे आख़िर में कंदुसि सुभान पुराणे दो अल्लाह रखा थींदी यारी वध में वधि यारीअ जी राति या वधी वधी 12 जी राति सुभान अल्लाह हाणे कयूं था पहिरीं खां वठी 30 ताईं सुभान अल्लाह छो था कयूं जो असांखे ॾस अहिड़े ॾिनो आहे जंहिंसां असांजो प्यार सुभान अल्लाह ईअं न बाबा सोने देह वारे साईं सां प्यार आहे न सुभान अल्लाह नारो बि किश्तनि में हितो हलियो हो सीधा अदा मोहब्बत वारो गॾु लॻंदो आहे न भेज दस्तगीर कॾो ॿुधायो देह वारे साईं ॾस ॾिनो तॾहिं यारी पिया कयूं पहिरीं खां वठी 30 ताईं अदा चयो मञूं तॾहिं पिया जो हुन साईं सां प्यार आहे न बाबा पक्का सुभान अल्लाह अदा पक्का त आहे न सुभान अल्लाह तो उजड़ो फ़कीर हो जिथे सोने सैयद मोहम्मद आशिक अली शाह सुभान अल्लाह थी सके तो अमा पो वेठा हुजो असां मथां अॻे हुजूं जॾहिं साइन खे कारी 70 मोटरसाइकिल फ़कीर अज़ीज़ुल्लाह सां अचनि था असां तॾहिं खां कुर्ब में आहियूं सुभान अल्लाह कुर्बान अदा पोइ अहिड़े साईं सां प्यार आहे तॾहिं पिया यारी कयूं सुभान अल्लाह जो साईं ॾस ॾिनो त यारी कयूं पर अदा उन साईं जे ॿियनि हुकुमनि ते बि कुझु गौर कयूं दुश्मन खिलनि था दुश्मन ताना था ॾियनि उहे उन जा महणा सहणा था पवनि दुश्मन ताना था ॾियनि त इहे यारीअ वारा जेके निमाज़ जे वेझो ई कोन्हनि यारी कयनि बसि ठीको थी वियो अदा दुश्मन न खिलायो सोना देह वारा सही पहिरियां मुरीद खे सॾे चवंदा अब्बा अवल थी निमाज़ सुभान अवल थी अल्लाह निमाज़ अदा पोइ अचो हेॾा यारी बि कर होॾा निमाज़ बि पढ़ूं मुर्शिदनि वारो ॾसियल तरीक़े वारो ज़िक्र बि कयूं सुभान अल्लाह के कामल ॾसींदा सांझीअ जो के ॾसींदा इशा जो के ॾसींदा सुबुह जो कुर्बान अदा कामल ॾसे विया आहिनि पोइ असां उनखे चिबड़ो त मज़बूत न अक्सर बेशतर ॿिए हंधि बयानु कंदो आहे पीसे रोज़े वारनि जे मलफ़ूज़ात में नकुल मिले पियो पीउ पुटु वाट में गॾिया पई विया अबो अॻियां पीउ पुटु पोयों आॾो पे खलकाई घिटी सोढ़ी पीउ चएसि पुट हेॾे वेझो थी मुंहिंजे हथ में सुक चिमिड़ जेकॾहिं माण्हुनि में छिॾी वे त गॾु ॿिए कोन पुटु चिमिड़ी पियो खलक मां जॾहिं पार थी विया पीसे रोज़े वारा फरमाईंदा अब्बा मुर्शिद पीउ जे मिसाल आहे मुरीद पुट जे मिसाल सुभान अल्लाह मुर्शिद ॾींदो आहे हथ वठणु कमु मुरीद जो आहे मुर्शिद हथ ॾींदो वठणु कमु मुरीद जो आहे पोइ अदा कीअं वठिजे सुक वठिजे न उजड़ो फ़कीर सुक वठिजे न सुभान अल्लाह ईअं त कोन त रुॻी हथ में चिबड़िया पिया वञो साईं असांखे गाॾीअ में बि गॾु घुमाए गॾु चिबड़िया पिया न उन पक सुक वठण मां मुराद आहे जेके मुर्शिद उन टेम जंहिं महिल दस्त पई अथ कयो आर्डर कयईं पराए हक़ खां परे रहिजांइ त मुरीद जो कमु आहे त मुड़ी वञे सुभान
मुर्शिद आजो करे तो 5 वक्त नमाज जी पाबंदी कजाए मुरीद के इंतजार हो जे तो आसान कहड़ी माल थी अचे तो मां नमाज ते पहुंचा मुर्शिद आजो करे मुरीद 4 तस्बीह कादरी तरीके जे सिलसिले वाले जिक्र जो कजाए मुरीद चवे तो जेको सिल जिक्र वालो टाइम मुकरर क्या टारड़ो ही कोने को करनो आ वो अदा एड़ा कामिल मुर्शिद रोजे वारे तो ऐलान कयो ओ मुजा मुरीद 5 वक्त नमाज तमा पढ़ो 2 वक्त जिक्र तमा कयो कबर बाह सेरा दी करे सुमी पो तमा मुरीदन जे कबर क़यामत जो ज़ामिन मा रोज़े वारो वेठो आया एक कामिल त गारंटी ॾेई विया पर अदा कोताही असां में या कमी असां में या वो अचो इन पासे ॾे वधी पो छो त अदा बेहद बि मिसाल ॾींदो आहे ज़हन ते बची मां मिसाल ॾींदो हा मोबाइल सेट जो ॿुधंदो सुभान अल्लाह मोबाइल आ सिम आ बैटरी आ दोस्त जो नंबर आ ये शइ हुजण खपनि सेट भी सही हुजे टथल हूंदो कम न थींदो बैटरी चार्ज हुजे डाउन हूंदी कम न थींदो भला बैटरी भी चार्ज सेट भी ॾाढो भलो सिम आहे ई कोन त बि कम न थींदो पर अदा सेट भी आहे बैटरी भी चार्ज आ सिम भी आहे पर दोस्त वियो आहे भले पार नंबर ई कोन्हे त बि कम न थींदो पोइ अदा हीअ मोबाइल ठाही या साइंसदान अंग्रेज कहीं भी ठाही पर हे सेठ इंसानी जिस्म रब ठाहियो सुभान अल्लाह हे सेठ रब ठाहियो आहे हिन में अंग्रेज नंढड़ी बैटरी रखी आहे त हेॾे बि रब बैटरी रखी अथव सुभान अल्लाह इंसान जी दिल बैटरी आहे पोइ अदा हेॾा सेठ भी आहे बैटरी भी आहे बाक़ी छा खुटी पियो हाणे खुटी पई कनेक्शन माना सिम खुटल आहे पर अदा मां त चवंदो त असांजी खुटल कोन्हे न सुभान अल्लाह असांजी त वरतल आहे पोइ अदा कनेक्शन भी वरतल आहे अल्लाह वारनि जे दामन में चिमिड़ियल मुरीद थियल आहियो पोइ अदा हाणे सोचजांइ अलाह इहा सिम कमज़ोर न थी वई आहे अलाए कनेक्शन में को रुकावट न अची वई आहे पर जेकॾहिं इहा मज़बूत आहे पोइ इनखे सोचणो पवंदो शायदि असां बैटरी चार्ज ई कोन कई आहे सेट आहे बैटरी भी आहे कनेक्शन भी आहे हाणे 5 वणे या बैटरी चार्जिंग खुटल आहे या भला यार जो नंबर ई कोन्हे को पोइ अदा लॻे थो त असांखे नंबर जी ख़बर आहे त कहिड़ो आहे पर बैटरी चार्ज ई कोन था कयूं पिया डाउन लॻी पिया पोइ काॾो कमु थिए राब्तो काॾो थिए अचु अदा 5 वक्त नमाज़ पढ़ी हेॾा रब जो ज़िक्र करे न कटियल दिल जी कट लाइ बैटरी रोशन थी पए पोइ राति जो वेही इन काहे जे गोठ में प्रियते वुज़ू सारे अकेलाई में दुरूद और सलाम पढ़ी करे रोज जो मामूल करे जेतरी रब तौफीक दे 50 भेरो पढ़ी 100 भेरो पढ़ी 1000 भेरो पढ़ी वो आखिर में जड़े समझी त हाणे थकजी पियो निंड थी अचे वो गिच्चीअ में गारो कर मोहड़ो मदीने कर सॾ कत करम थींदो सुभान अल्लाह हिकु न हिकु करम ज़रूर थींदो या त घर वेठे दीदार थींदो इते दीदार न थियो त वाग मदीने वरंदी इहो बि न थियो मरी कबर में पुॼंदासीं मिट मोटंदा महबूब जो दीदार थींदो कबर में बि करम थींदो पुल सिरात ते बि करम थींदो मीज़ान ते बि करम थींदो पोइ अदा ॾस ॾेई थो वञा मुर्शिदनि वारे तरीक़े वारे ज़िक्र खे अपनाइजांइ 5 वक्त नमाज़ जी पाबंदी कजांइ सुबुह जो जेतिरो रब तौफीक ॾे कम ॾे पोइ वञांइ अवल रब जे कुरान जो दीदार करे कुछ पढ़ जाए रात जो सुमणी पढ़ी हाणे निंड त ज़रूर ईंदी पर अदा अॼु जे दौर में निंड त आहे ई कोन क्यों किथे मोबाइल में फाथो पियो को सुतो पिया सोच में फिरे थो पियो अलाए छा परेशानी होए वो निंड तेर पई अचे पई वो वेठे या बीठे या सुते ही हेडा प्रिय ते दुरूद पढ़ी जड़े समझी हाणे निंड पाती अची करार अची हुआ उन टेम ते गिच्चीअ में गारो करे लड़ कजाए कीअं कजाए ॾाढे सुभाणे लफ़्ज़ ॿुधायां पुठा दुआ करो वधी सूर वया निसारा सुभान अल्लाह पहुंच मदीने वारा वधी सूर वया निसारा पहुंच मदीने वारा हद अहिड़े ते पहता हो थानी रवहन ने सारा सुभान अल्लाह इंशाअल्लाह अकीदो मजबूत होंदो त करम थी पवंदो जॾहिं करम थियो त नेण बि ठरी पवंदा दिल बि ठरी पवंदी दर्दनि जो दरमान बि थी पवंदो दुआ इहा हुजे छाल रब्बुल आलमीन मूं नाचीज़ जा चयल कलमा
अवा भलारन जो बुद्धन पंहिंजे बारगाह में कबूल फरमाए आमीन। जिन अदन महफ़िल सजाई जिन दाणो ॾिनो जिन रुपयो ॾिनो जेके कदम खणी आया शाल मालिक सभिनी जे घरड़नि बचड़नि खे शादो आबाद फरमाए वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। जमाए सगोरी हिकिड़ी दावत अर्ज़ु कयां अक्सर बेशतर हर महीने तव्हां लाउड जो खड़को ॿुधंदा हूंदव एतो तव्हांजे भिक में हूंदो आहे अदो ममताज़ शाम बिसांजी महिल बि गॾु हुयो हाणे आयो बि आहे आयो इन लाइ आहे त मां पंहिंजे उजण खे दावत ॾेई अचां सो इहा दावत अथव अॼु राति आहे 15 जी इनशा अल्लाहुल अज़ीज़ 18 जी शाम 19 जी राति ॻाल्हि बि अंगारे जी शाम थी पई अथई हे जेको अंगारो अचे पियो इन अंगारे जी शाम अरबा जी राति सणक विचों त सिधी आहे न बाबा हेॾो खणी दॿो असांखे फिरी हेॾो अचिणो थो पए मजबूरी आहे जो हे कच्ची सणक आहे पुराणे टाइम हेॾो आयो वेझड़ी आहे 2 टे विखूं पंध जूं खणी पियूं इहा अव्हां खे दावत वधी ईंदो अदा घारा जे मस्जिद में अचबो त विखूं थोरियूं थी थियूं 2 विखूं परे खणी बियूं त सवाब अञा घणो मिलंदो अथव सुभान अल्लाह। जेकॾहिं वधी ईंदो त भलाई थी पवंदी दिलबर दस्तगीर जा दीवाना त हूअं ई आहे महीने सिर यारी बि हले पई कामलनि जो ज़िक्र बि हले पियो इहा अव्हां खे दावत जे अचण जी इनायत कंदा अॻिले महीने ते कयो में परते ऐलान अहिड़ी त मेतलनि खणी हिमत कई जो तक़रीबन जेके तरपाल विछायासीं उहे बि भरिजी विया सुभान अल्लाह। अॼु वरी अवां उजड़नि फ़क़ीरनि खे ऐलान पियो कयां त पंहिंजनि तव्हां बि वधी अचो इंशाअल्लाह होॾो बि ईंदा त मेड़ाको वधी पवंदो अल्लाह रब्बना आमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यदना मुहम्मद व बारिक वसल्लम अलैहि। मुंहिंजा करीम रब तो में आसरो उम्मीद आहे असांजा हथड़ा खाली न भरा मौला असांजे दुआउनि खे क़बूलियत जो दर्जो अता फरमा बाजारा रब करीम ऐबदार हूं गुनहगार हूं ॾोहनि में टुपटार हूं लेकिन तुंहिंजे हबीब जा उम्मती तुंहिंजे रहमत में उम्मीदवार आहियूं मौला पंहिंजे रहमत जे तुफ़ेल रहमत वारे नबी जे तुफ़ेल असांखे कयल ख़ताउनि जी माफ़ी अता फरमा करीब रब अॼु खां बाद नेकी जी तौफ़ीक़ नसीब फरमा 5 वक़्त बाजमा नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ नसीब फरमा मुंहिंजा करीम रब असांजे हीणे हाल ते बाज फरमा दज्जाली दौरा ईमान जी सलामती नसीब फरमा शैतान जे चंबे खां आज़ादी नसीब फरमा मुंहिंजा मौला जेके बीमार तिन खे कामिल शिफ़ा नसीब फरमा जेके बीमार तिन खे कामिल शिफ़ा नसीब फरमा करीम रब जेके कर्ज़ में वकोड़ियल उनखे कर्ज़ खां गैब खां मदद फरमाए कर्ज़ खां छुटकारो नसीब फरमा करीम रब जिन खे रोज़ीअ जी तंगी आहे तिन खे हलाल जी कुशादी रोज़ी पंहिंजे गैब जे खज़ाने खां अता फरमा मुंहिंजा मौला असांखे नेकी जी तौफ़ीक़ ॾे असांजे औलाद खे नेक सालिह बना असांजे बचड़नि खे क़ुरान करीम जी तालीम सां माला माल फरमा मौला जिन खे औलाद नाहे जेके औलाद खां ख़ाली आहिनि मौला तो वटि कमी त कोन्हे बे औलादनि जूं झोलियूं औलाद सां आबाद फरमा मौला उन औलाद जे सुवालनि में जेके सुवाली पुटनि जा तिन खे नेक पुट नसीब फरमा जेके सुवाली न्याणनि जा तिन खे नेक न्याणियूं नसीब फरमा मौला जिन खे घरड़ो नाहे तिन खे नेक घर नसीब फरमा करीम रब हे वॾड़ा हे नौजवान हे नंढड़ा सभु तो दर सुवाली मौला नाला कंहिंजा खणा तूं त असांजा नाला बि ॼाणी थो असांजे दिलनि जा राज़ बि ॼाणी पियो मौला असां सभिनी जे दिलनि जा जाइज़ मक़सद नेक इरादा पूरा फरमा मौला सारी जमात जो ख़ैर फरमा सारे ॻोठड़े जो ख़ैर फरमा ओड़े पाड़े जो ख़ैर फरमा मौला असांजे माल रिज़्क़ में बरकतूं अता फरमा असांजे फसलनि में बरकतूं अता फरमा असांजे कारोबारनि में बरकतूं अता फरमा मौला असांजे मुल्क पाकिस्तान जो ख़ैर फरमा रूई ज़मीन जे मुसलमाननि जो ख़ैर फरमा करीम रब जेके असांजा करीब हिफ़ानी जहान छॾे मौला उन्हनि जे
कब्रनि ते किरोड़ रहमतूं नाज़िल फरमा उन्हनि जे कब्रनि खे जन्नत जो बागीचो बना उन्हनि खे कब्र में जन्नत जूं हवाऊं ऐं भला खाधा नसीब फरमा मौला भलारी महफ़िल आहे भलारी जगह भलारी घड़ी आहे मौला सभु इल्तिजा पिया कयूं असांखे बार बार मदीने जी हाज़िरी नसीब फरमा बार बार मदीने जी हाज़िरी नसीब फरमा बार बार मदीने जी हाज़िरी नसीब फरमा मुंहिंजा करीम रब जिन बि यारी शरीफ़ में हिसो वरितो जिन जहिड़ो तावन कयो आहे मौला सभिनी जे घरनि बचड़नि जो ख़ैरु फरमा करीम रब असां खां उहे कम करा जंहिंमें तूं बि राज़ी तुंहिंजो हबीब बि राज़ी हुजे अल्लाहुम्मा अग़फ़िर लि उम्मत मुहम्मद अल्लाहुम्मा अरहम अला उम्मत मुहम्मद अल्लाहुम्मा तजावज़ अन उम्मत मुहम्मद सल्लल्लाहु अला हबीबिही सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद